नासी वज़ीर आज़म पारां लॉन्ग मार्च दौरान फोत थियल 4 शहीदनि जे वारसनि लाइ मुआवज़े जो ऐलान कयो पियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे जवाबदार अची वीडियो बयान में सभिनी खे ख़बर पइजी वई त हुन फायरिंग छो कई। एतराफ़ी बयान जी वीडियो वायरल थियण पंजाब पुलिस जी नाअहली आहे, जेको इंतहाई ख़तरनाक साबित थी सघे थो। इंतहा पसंदी जी सोच ऐं क्लाशनकॉफ खणी इदारनि ऐं शख़्सियतनि खे धमकाइण ख़तरनाक नतीजा ॾींदो। ख़बर सां शेयर कई पिया। वाक़े जी JIT ऐं केस दाख़िल करे पंजाब हुकूमत के अणधुरी जांच करणु घुरिजे। इमरान खान पारां सबूतनि खां सवाइ जिन 3 अहम शख़्सियतनि ते इल्ज़ाम हया विया आहिनि उहो इंतहाई नामुनासिब आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कई पिया। वज़ीर आज़म पारां लॉन्ग मार्च दौरान फोत थियल 4 शहीदनि जे वारसनि लाइ मुआवज़े जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे जवाबदार जी वीडियो बयान में सभिनी खे ख़बर पइजी वई त हुन फायरिंग छो कई। एतराफ़ी बयान जी वीडियो वायरल थियण पंजाब पुलिस जी नाअहली आहे, जेको इंतहाई ख़तरनाक साबित थी सघे थो। इंतहा पसंदी जी सोच ऐं क्लाशनकॉफ खणी इदारनि ऐं शख़्सियतनि खे धमकाइण ख़तरनाक नतीजा ॾींदो। वाक़े जी JIT ऐं केस दाख़िल करे पंजाब हुकूमत खे अणधुरी जांच करणु घुरिजे।